बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अम्मा बाद। छा अल्लाह ताला जी इसमें जलाल सां गॾु मियाँ ऐं साईं यानी अल्लाह मियाँ ऐं अल्लाह साईं चवणु जाइज़ आहे ऐं उलमाए दीन जी इन्हनि अल्फाज़नि जे बारे में छा राय आहे। फरमाने बारी ताला आहे क़ुल उदउल्लाह अव उदउर रहमान। ए महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तव्हां फरमायो त तव्हां अल्लाह चई करे पुकारियो या रहमान चई करे पुकारियो। अय्यम्मा तदउ जहिड़े बि नाले सां अव्हां पुकारियो उन जा अस्माउल हुस्ना सभई नाला भला आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात खे ताबीर करण जे लाइ इस्मे ज़ात अल्लाह आहे। उन जो क़रीब तर सिफ़ाती नालो अर रहमान आहे। बाक़ी मुझे करीम रब जा घणा ई सिफ़ाती नाला आहिनि जेके क़ुरान हदीस में मज़कूर आहिनि, जीअं अस्सत्तार अल गफ़ार वग़ैरह। अल्लाह ताला जी ज़ात खे ताबीर करण जे लाइ जेके अस्मा सिफ़ात कलिमात ऐं अल्फाज़ इस्तेमाल कया वञनि उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त उहे अल्फाज़ ज़ाते बारी ताला जे शायाने शान हुजनि। मियाँ ऐं साईं अहिड़ा कलिमात अल्फाज़ ज़ाते बारी ताला जे लाइ ज़ाते बारी ताला जे शायाने शान न आहिनि। अगरचे इस्तेमाल करण वारो इन्हनि खे सुठी माना में इस्तेमाल करे रहियो आहे, पर लेकिन इन में कमतर माना जो वहम पैदा थी सघे थो। अल्लाह ताला जे इसमें जलाल सां गॾु अहिड़ा कलिमात इस्तेमाल करणु न खपनि, बल्कि अल्लाह ताला अल्लाह सुब्हानहू व तआला ऐं अल्लाह जल शानहू या बारी ताला जा कलिमात इस्तेमाल कया वञनि। कुतुबे लुगत जे हवाले सां उर्दू ज़बान में मियाँ लफ़्ज़ मियाँ शोहर यानी घरवारो ऐं ख्वाजा सरा जे लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। ऐं ही हिकु अहिड़ो कलमो जेको पाण जे बराबरि वारे शख़्स खे बि इन लफ़्ज़ सां मुखातिब कयो वेंदो आहे ऐं पाण खां कम दर्जे वारे इंसान खे बि इन लफ़्ज़ सां मुखातिब कयो वेंदो आहे ऐं पुट वग़ैरह जे माना में बि इस्तेमालु थींदो आहे। ऐं साईं ख़ावंद फ़क़ीर पहिनू ऐं भिकारी जे लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाणे असां पाण अंदाज़ो लॻाए था सघूं त अहिड़ा कलिमात ज़ाते बारी ताला जे शायाने शान आहिनि ऐं इन्हनि में कुझु मानाऊं अहिड़ियूं आहिनि जेके ज़ाते बारी ताला जे लाइ नुक़्स ऐं इहानत जो पहलू रखनि थियूं। लिहाज़ा उलमाए दीन जी इहा राय आहे त अल्लाह मियाँ ऐं अल्लाह साईं अहिड़ा कलिमात चवण खां पंहिंजो पाण खे बचायो वञे। पंहिंजे घरनि में दफ़्तरनि में मजलिसनि में पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हि ॿोल में ऐं अल्लाह जो ज़िक्र करणु वक़्तु इन एहतियात ते अमल कयो वञे। अल्लाह ताला जी शान जलालत तमामु ई बुलंद तर आहे। उहो हर नुक़्स खां, हर ऐब खां ऐं हर कमज़ोरी खां पाक आहे।